शहज़ादो ऐं वज़ीर आया पे घुमंदे फिरंदे को रस्तो वठियो। शहज़ादे जी नज़र पहुची हुई कुराड़नि ते। शहज़ादो चवण लॻो वज़ीर खे त वज़ीर ॾे ख़बर ज पाण वारी बादशाही में रुॻो कुराड़ा पिया ॾिसजनि। ख़ैर त आहे पोड़ा ऐं कुराड़ा पिया ॾिसजनि, छा कुराड़नि जो मींहुं वठो आहे छा? वज़ीर चवण लॻो शहज़ादे खे त शहज़ादा साहिब का ख़बर कोन्हे, अॻे त एतिरा कुराड़ा कोन हुआ, पर अॼु ई पोड़ा कुराड़ा पाण वारी बादशाही में तमामु जाम पिया ॾिसजनि। अलाह ख़ैर करे। अब हाणे कंहिं मुल्क जो बादशाह, हाणे उहो बादशाह पंहिंजे सिपाहियुनि खे चवण लॻो त मुंहिंजी बादशाही में जेके बि पोड़ा माण्हू कुराड़ा हुजनि, असुल उन्हनि खे मारियो, उन्हनि खे मारे ख़तमु कयो। को बि पोड़ो को कुराड़ो आऊं न ॾिसां मुंहिंजी बादशाही में। जेकर मूं ॾिठो न तव्हांखे आऊं न छॾींदसि। हाणे साईं बादशाह सिपाहियुनि खे हुकम करे छॾियो। सिपाही सभु निकिता। हाणे साईं बादशाह जी बादशाही वॾी, बादशाही त मुंहिंजे रब पाक जी, पर ही हिकु कहाणी आहे। हाणे साईं सिपाही ॻोठ ॻोठ में घर घर में पिया साईं ॻोल्हिनि को कुराड़ो को पोड़ो। जिथे बि साईं कुराड़ो ऐं पोड़ो मिले त उन खे मारियो छॾीनि। अड़े वञा ही छा, ही कहिड़ो ज़ुल्म! को बि पोड़ो को बि कुराड़ो साईं उन खे बादशाह मारायो पियो छॾे। हाणे इहो कमु हलंदो रहियो। हाणे साईं न को कुराड़ो बचियो न पोड़ो बचियो। तो हाणे हिकु चकर कुराड़ा ऐं पोड़ा पाण में सलाह करण लॻा। चवण लॻा त भेण हीअ बादशाह जी बादशाही में कुराड़नि ते बादशाह असुल माना काहा करे छॾी आहे, पियो मारे, ॾेणे न वठणे। पोड़ा वीचारा जेके हुआ नौजवान न, बाक़ी जेके पोड़ा कुराड़ा हाणे वीचारा जेके नौजवान बादशाह जी बादशाही में वेठा, कंहिंजी 2 एकड़ बनी, कंहिंजो कारोबार, कंहिंजो छा। हाणे उहा बादशाही छॾे कीअं वञनि? नौजवान यंग छोकिरा कुराड़ा ऐं पाण में पोड़ा सलाह करण लॻा त बाबा हाणे असुल हिन बादशाह जी बादशाही छॾिजे। हाणे जेके हाणे बादशाह जी बादशाही वॾी हुजे, कुराड़ा कुझु बचासे, पाण में सलाह कजे बाबा हीअ बादशाही छॾे निकिरूं कंहिं ॿी बादशाही में, न त बादशाह खामखा मारे छॾींदो। उहे पोड़ा उहे कुराड़ा साईं उन बादशाह जी बादशाही मज़ा असुल निकिता आया कंहिं ॿी बादशाही में। हाणे उहा बादशाही जो साईं उहो हलाईंदो हो हिकिड़ो शहज़ादो, उनजो पीउ को गुज़ारे वियो, उहो शहज़ादो तो उहो ई बादशाही हलाईंदो। कुराड़नि सभिनि काह कयो साईं उन बादशाही में, सभु अची साईं बादशाही में निकिता जी हुआ। हिन बादशाह जी बादशाही छॾे कंहिं ॿी बादशाही वसायूं, न त खामखा मरी वेंदासीं सभु साईं उतां अची पिया। हाणे उन मुल्क जो को शहज़ादो को वज़ीर ईअं बि को शिकार को सैर को हेॾां को होॾां मिड़ी घुमण फिरण जे हिसाब सां निकिता। उहो बि साईं हाणे अचनि पिया घुमंदा फिरंदा। तो हाणे वाट ते साईं को कुराड़ो को पोड़ो ॾिसिजे, वरी अॻियां थी वञनि वरी बि को कुराड़ो पोड़ो को हिननि खे ॾिसिजे। हिते साईं हाणे शहज़ादो चवण लॻो उन वज़ीर खे त वज़ीर ॾे ख़बर पाण वारी बादशाही में रुॻो कुराड़ा पिया ॾिसजनि, छा कुराड़नि जो मींहुं वठो आहे छा? यंग को नौजवान को अहिड़ो ज़्यादातर ॾिसिजे कोन थो। पोड़ा जाम निकिता आहिनि, किॾां आहे ख़ैर। वज़ीर चवण लॻो शहज़ादे खे, शहज़ादा साहिब ॻाल्हि तुंहिंजी सही आहे, आउं बि पाण अॼु ॾिसां पियो कुराड़ा तमामु जाम पिया ॾिसजनि। हाणे ईअं कर, पुछा कर इन कुराड़नि खां केरु आहिनि, छा आहे, किथां खां आया आहिनि? वज़ीर पुछा के जी बाबा असीं फिलाणी बादशाही मञा आया आहियूं, असांजे लाइ त माना उते वॾो मसइलो, असीं परेशान हुआसीं। सो असुल माना मौत मार लॻो पियो आहे सिस्टम उते, असुल कुराड़नि सां माना वॾो ज़ुल्म लॻो पियो आहे। अब हाणे चलो ठीकु आहे, शहज़ादो चवण लॻो वज़ीर खे त वज़ीर हाणे ईअं कर, ही ॻाल्हियूं मूं वारियूं पोड़े जी ॿुधियूं थी, हाणे ईअं कर आउं वञा थो बादशाही माना महल में, तूं जेके बि कुराड़ा हाणे आया आहिनि जेका बादशाह जे बारे में ॿुधाइनि पिया, त हाणे हिननि खे इकठो करे गॾु करे मुंहिंजे महल में वठी आ, मुंहिंजे दरबार में, पोइ हिननि खां हाल अहिवाल ख़बरूं चारूं पुछा था करियूं। वज़ीर चवण लॻो उन शहज़ादे खे त शहज़ादा साहिब तव्हां भले हलो, बाक़ी इन कुराड़नि खे गॾु करियो, आउं तोॾां वठियो थो अचां। शहज़ादो निकिरी पियो, एतिरो कुझु चई सिधो आयो पंहिंजे महल में, अची पंहिंजे दरबार में वेठो। वज़ीर साईं हाणे जेके कुराड़ा साईं उतां निकिता आया उन बादशाही मंझि, इन बादशाही मंझि शहज़ादी जी में, वज़ीर सभिनी खे गॾु करे साण वठी अची उन महल में पुॻो। अची शहज़ादे जे अॻियां पेश कई। शहज़ादो चवण लॻो उन कुराड़नि उन पोड़नि खे जी बाबा ॾियो ख़बर, ख़ैर आहे अव्हां सां, अवी मुंहिंजी शइ न आया आहियो बादशाही में, तो अव्हां सां कहिड़ो वेल आहे, कहिड़ी माना छा आहे परेशानी आहे, तव्हां जेका ॻाल्हि कई पे ॿुधायो। हिते साईं हाणे पोड़ा उहे कुराड़ा चवण लॻा उन शहज़ादे खे त शहज़ादा दरअसल मसइलो इहो आहे जो पासे मंझि तव्हांजे जेको हिकिड़ी बादशाह आहे उनजी बादशाही आहे, ची हाओ ची हू ॾेणे न वठणे रा बे गुनाह जो खामखा असुल माना पोड़ा असां जहिड़ा कुराड़ा उन्हनि खे पियो माराए, जंहिंजी उमिरि 50 खां मथे आहे उन्हनि खे, जंहिंजी 50 आहे या 50 खां मथे आहे त उन्हनि खे पियो माराए। ची को सबबु वग़ैरह छो थो माराए? ची सबबु वग़ैरह का ख़बर कोन्हे, असुल रुॻो सिपाहियुनि खे हुकम करे चई जिथे वञो ॾिसो जेको कुराड़ो हुजे त उनखे मारे छॾियो। हाणे तंहिंजे करे काफ़ी कुराड़ा वीचारा पंहिंजी ज़िंदगी जान हाराए वेठा, बाक़ी जेके कुझु बचा सो असीं सलाह करे तव्हांजी बादशाही में आया आहियूं।
हाणे तव्हां असांखे हिते रहण ॾियो असीं रहूं ची बाबा ही जेका बादशाही आहे सो भले तव्हां हिते रही पोइ मूंखे को एतिराज़ कोन्हे पर हाणे मसइलो इहो आहे जो आउं उन बादशाह सां वञी मिलां हाल अहिवाल कयां आख़िर मसइलो छा आहे छो तो खामखा कुराड़नि खे मारे छो कुराड़नि जे पोयां पियो आहे कहिड़ो अजी ज़ुल्म कयो आहे त ची बाबा हाणे असीं न हलंदासीं बाक़ी तूं वञी पुछा गाछा कर तूं पोढ़ो कुराड़ो आहीं कोन यंग नौजवान आहे वञी पुछा गाछा करे न शहज़ादो चवणु लॻो त चलो ठीकु है इन बादशाह खे बि सबक़ सेखारियां या कुझु न कुझु अकुल वग़ैरह त ॾियां आख़िर कहिड़ो मसइलो आहे पुछा गाछा त करियां कुराड़नि खे ॾिनी इजाज़त से लॻा हुते रहणु शहज़ादो चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर हाणे तूं कुझु टाइम जे लाइ हीअ बादशाही पियो हला संभाल ऐं आउं पंहिंजो वेस देस बदिली करे आम सादो थी वञा थो उन बादशाह जी बादशाही में वञी ख़बरूं चारूं वठां आख़िर कहिड़ो मसइलो आहे जेको कुराड़नि खे पियो माराए अवा निकिरी पियो कपिड़ा वेस देस अवा बदिली करे उहो शहज़ादो उतां निकिरी पियो हाणे साईं हलंदे फिरंदे घुमंदे अची उन बादशाह जी बादशाही में पुॻो आयो हिकिड़े घर में उते हिकिड़ो कुराड़ो हुजे पोड़ो पीरसण हुजे लिकियो छिपियो वेठो हुजे ही बि शहज़ादो आयो आम सादा कपिड़ा पहिरे अची उते उन कुराड़े वटि पुॻो कुराड़े खां हाल अहिवाल कयईं हिकु त कुराड़े खे डपु थी वियो चवणु लॻो त अड़े मतां हीअ बादशाह जो माण्हू न हुजे ऐं मूंखे खामखा मारे न हू पियो डिॼे इते उहो शहज़ादो चवणु लॻो त बाबा तूं परेशान न थी आऊं बादशाह जो माण्हू कोन आहियां मूंखे ख़बर आहे त हीअ बादशाह जेको आहे सो कुराड़नि खे माराए पियो तूं लिकियो हिते वेठो आहीं जा तोड़ को माण्हू या सिपाही पुॻा कोन्हे या बादशाह जा कुराड़ो चवणु लॻो त मूं वटि बादशाह जा माण्हू पुॻा कोन्हे आउं लिकियो छिपियो वेठो आहियां वॾी उमिरि मुंहिंजी आहे 50 खां आउं टुपियल आहियां 60-70 साल मुंहिंजी उमिरि आहे ची हाओ ची पोइ बाबा तुंहिंजो कमाइण वारो को कोन्हे ची बाबा केरु ई कोन्हे मिड़ी को लोलो को केरु को लिक छिप में ॾियो वञे थो मिड़ी पियो जान हलायां पर हिन बादशाह कहर करे ची वो बादशाह छला थो मारे ची आहे का ख़बर कोन्हे त हिते उहो शहज़ादो चवणु लॻो वञी कुराड़े खे त बाबा हाणे ॻाल्हि ॿुध आउं तो वठी रहंदसि तूं परेशान न थी बाक़ी तोखे आउं पंहिंजे हिसाब सां हिते हिफ़ाज़त करे का अहिड़ी जॻह वग़ैरह ठाहे थो ॾियां ऐं पोइ आउं पंहिंजे हिसाब सां माना निकिरियो थो पवां बादशाह खां वञी हाल अहिवाल करे अचां हिते साईं हाणे सिपाही शहज़ादो अञा उते उन हुजे उन कुराड़े वटि सिपाही साईं हाणे सॼी बादशाही घुमी फिरी हेॾां होॾां को बि मतिलबु त माना हुनखे कुराड़ो कोन मिलियो कुराड़ा जेके हुआ से मारे छॾिया ॿिया कुराड़ा हुजनि न उहो छॾे आया हुजनि हुतां बादशाही को बि न हुजे बाक़ी रहियल हुजे इहो हिकिड़ो कुराड़ो जंहिं वटि शहज़ादो वेठो हुजे सिपाही साईं आया शहज़ादे बि जो खणी ॾिठो सिपाही ॿाहिरि साईं हाणे दर पिया खड़काइनि शहज़ादो चवणु लॻो त हाणे हिन काके कुराड़े खे बचाया न त इहो खामखा मारिजी वेंदो ज़मीन जे अंदरि हिकिड़ी सुरंग ठाहे अहिड़ी जॻह ठाहे अची उन कुराड़े खे अंदरि लिकाए छॾी चवणु लॻो त बाबा तूं हिते ई वेह कंहिंखे बि ख़बर चार कुझु बि न पवंदी हिते ई तूं वेठो हुजे मानी तोखे अर्शे मिलंदी ॿाहिरि न निकिरजांइ बाक़ी आऊं इन सिपाहियुनि खे पाणे थो मुंहुं ॾियां कुराड़े खे अंदरि हणी करे अहिड़े हिसाब सां सिपाही अंदरि आया सिपाही पुछा करणु लॻा तूं केरु ऐं ची आऊं इन घर जो मालिक ऐं ची तुंहिंजे घर में को कुराड़ो ई ऊची न आहे कोन ची घर जी तलाशी वठणु अची वठो हेॾा होॾा सिपाही तलाशी वठणु लॻा कुराड़े खे हिन लिकाए छॾियो सिपाहियुनि खे उहो कुराड़ो न मिलियो सिपाही वरी हलिया विया ही कुराड़े खे माना ज़िंदगी कुराड़े हिन बचाए छॾी कुराड़े चवणु लॻो त हाणे हिते ई सुरंग में वेठो हुजां तोखे हर शइ मिलंदी आऊं तुंहिंजी हिफ़ाज़त करण वारो आऊं आहियां आऊं बादशाह खां थी अचां आम सादो वेस शहज़ादो त माना न हुजे आम सादा कपिड़ा हुजनि निकिरी पियो सिधो आयो बादशाह जे महल में बादशाह सां हाल अहिवाल कयईं हिन बादशाह चवणु लॻो तूं केरु ऐं ची आऊं तव्हांजी बादशाही में वेठो आहियां तव्हां मूंखे कॾहिं कोन ॾिठो आहे आऊं पुराणे टाइम जो आहियां पर हिकिड़ी ॻाल्हि आहे उनजे करे आऊं तोखां माना पुछा गाछा करण आयो आहियां ची कहिड़ी ची बादशाह सलामत मूंखे माफ़ु कजो पुछा थो करियां तव्हां बादशाह आहियो पर ॻाल्हि पुछां थो नाराज़ न थीजो ची न नाराज़ कोन थियो तव्हां पुछा करियो ची बादशाह सलामत तव्हां इहो कुराड़नि खे छो पिया मारायो त बादशाह चवणु लॻो त कुराड़नि खे आऊं जे करे मारायां पियो त छो त आऊं चाहियां थो त मुंहिंजी बादशाही में सभु नौजवान यंग हुजनि नौजवान यंग छोकिरा हुजनि पोड़ो असुलु कोन हुजे ची इहो वरी छाजे करे ची उहो इन जे करे जो हेॾां होॾां सुभाणे का जंग वग़ैरह लॻे त घटि मां घटि नौजवान हुजनि जो उन्हनि खे आऊं हथियार या कुझु अहिड़ो सिस्टम ॾियां त जीअं हूअ जंग करे सघनि कुराड़ा कहिड़े कम जा तो कुराड़ा मूंखे पसंदि कोन्हे तंहिंजे करे पियो मारायां हाणे वधीक शहज़ादो कुझु न सघियो चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलाह न पोइ हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे कुराड़ो माना जेको आहे उते हू छॾे आयो सो ही निकिरी पियो शहज़ादो नी कुराड़े तां एतिरो कुझु ख़बरूं चारियूं बादशाह खां वठी करे ऐं आयो अची कुराड़े वटि कुराड़े खे सॼी ॻाल्हि करे हेॾां होॾां ॿुधाई ची हाणे तूं टेंशन न वठि परेशानी न वठि इन बादशाह खे ॾिसूं था पोइ पंहिंजे हिसाब सां अवा हाणे उन बादशाह जी धी शहज़ादी हुजे तमामु सुहिणी ख़ूबसूरत
सो पंहिंजी सहेलियुनि सां गॾु घुमण फिरण जे हिसाब सां निकिरी पई। हाणे महल त तमामु वॾो हुजे, महल जे चौधारी वॾो कोट हुजे। हाणे वॾे एकड़नि में माना महल हुजे ऐं उन में माना वॾो कोट हुजे। उते परियां दंग ते माना हिकिड़ो वॾो तलाउ हुजे। शहज़ादी वेंदी उन तलाउ ते वेंजण घुमण फिरण हेॾां होॾां। शहज़ादी पंहिंजी सहेलियुनि सां गॾु वई। उते उहो पाणी जो हिकिड़ो वॾो सिस्टम ठहियलु हुजे, वॾो। सो आहे हिते उन पाणी ते सहेलियूं बि हुजनि ऐं शहज़ादी बि हुजे। हाणे उन पाणी में हिकिड़ो मोती, हीरो चइजे, हिकिड़ो मोती चइजे, उहो माना तरियो पिए। शहज़ादी ॾिठो। शहज़ादी चवणु लॻी पंहिंजी साहेलियुनि खे त अड़े अमी वञो, इहो मोती जेको पाणी ते तरे पियो पाणी में, इहो वञो खणी अचो। अब हाणे उन महिल सहेलियुनि खे शहज़ादी चयो। सहेलियूं लही पियूं अंदरि पाणी में। वञी उन हीरे मोती खे खणनि त हीरो मोती ग़ाइबु थियो वञे। शहज़ादी बि लका ॾिठो। सहेलियूं वरी आयूं, चवणु लॻियूं त आहे कोन। वरी थोरी देरि खां पोइ उहो हीरो ज़ाहिर हुजे। शहज़ादी चवणु लॻी त आऊं थी वञा। शहज़ादी आई, उहो हीरो उहो मोती खणण उन पाणी में ढरी जीअं हथु विझे त उहो ग़ाइबु थियो वञे। वरी ॿाहिरि निकिरी आए त वरी हीरो मोती ज़ाहिर। शहज़ादी परेशान थी वई। हीरो मोती शहज़ादी खे वणी वियो। शहज़ादी चवणु लॻी त हीरो मोती कंहिं बि हाल में मूंखे खपे। शहज़ादी आई सिधो पंहिंजे पीउ वटि, पंहिंजे पीउ खे सॼी ॻाल्हि करे ॿुधाइजी कंहिं बि हालति में उहो हीरो मूंखे खपे। उन पाण वारे तलाउ में उन पाणी में उहो हीरो आहे। खणण वञूं था त उहो ग़ाइबु थियो वञे। अबा बादशाह हाणे सिपाही ऐं वज़ीर मोकिलियासीं, वियासीं बि वञनि त उहो हीरो ग़ाइबु थियो वञे। अची बादशाह खे ॿुधाइजी, बादशाह सलाम हीअ ॻाल्हि ईअं अथई। अबा हाणे बादशाह बि परेशान थी वियो। बादशाह बि पाण वियो, तॾहिं बि इहो साॻी लका। त बादशाह चवणु लॻो, पढ़ो हलरायो, जेको बि इहो हीरो जेको ग़ाइबु थियो वेंदो, हीरो मोती आणींदो मुंहिंजी धीअ जी फरमाइश आहे। सा उनखे ही पसंदि अची वियो। हाणे कंहिं बि हाल में इहो हीरो मोती मूंखे खपे। जे अगरि केरु मूंखे आणे ॾींदो त उनखे आऊं इनाम ॾींदसि तमामु जाम। कंहिं बि हाल में इहो हीरो मूंखे खपे। पढ़ो घुमी वियो। अब माण्हुनि खे हिते हुते ख़बर पई। कई आया, सभिनि पंहिंजा वस हीला हिॾां होॾां हलाया, पर असुल ॿियो मिड़ी ख़ैर हीरो ताईं उहो हथ में अचे न। बादशाह बि परेशान थी वियो। इन ॻाल्हि जे बारे में ख़बर वञी उन शहज़ादे खे पई। शहज़ादो चवणु लॻो वञी कुराड़े खे त बाबा ॻाल्हि ॿुध, बादशाह हिकिड़ो शर्त रखियो आहे। सो हाणे उहो हीरो आहे, मोती आहे। सो जेकर उहो बादशाह खे आणे ॾियां त इहो कमु थी वेंदो या कोन थींदो। कुराड़ो चवणु लॻो त बाबा तूं बसि वञ, तूं वञ, पोइ इन हिसाब सां कुझु न कुझु बादशाह खां घुरिजां ऐं इहो हीरो जेको आहे सो कमु थी वेंदो। हीरो बादशाह खे ॾिजां। चई पोइ वञा? चई भले वञ। कुराड़े माना दिलासो भरोसो ॾेई उन शहज़ादे खे मोकिलियो। कुराड़े खे लिकाए छॾियो। शहज़ादो अब आयो। हाणे आम सादा कपिड़ा हुजनि। बादशाह चवणु लॻो बादशाह सलामत, तव्हांजो कमु इहो आऊं कंदसि। हीरो तव्हांखे आऊं माना आणे ॾींदसि, उहो खणी पोइ तव्हां मूंखे छा ॾींदो? बादशाह चवणु लॻो मुंहिंजी धीअ शहज़ादी न घुरिजां, मुंहिंजी बादशाही न घुरिजां, बाक़ी ॿियो जेको बि घुरंदे तोखे मिलंदो। चई पकी ॻाल्हि? चई हाओ। चई पोइ हलो मूंसां गॾु, हींअर ई तव्हांखे इहो हीरो आऊं आणियो थो ॾियां। चई हा। चई हाओ। अब हाणे बादशाह, शहज़ादी, सिपाही, नौकर चाकर, साईं ॻोठ जा ठीकु ठीकु माण्हू जंहिंखे ख़बर पई त बाबा हाणे हीअ हमरा ते हाणे हीरो थो खणे। अब हाणे कई अची गॾु थिया त बादशाह चवणु लॻो त इहो कमु तोखां थींदो या कोन थींदो? चई न न, कमु इहो आऊं बिल्कुलु करे वेंदुसि, छो कोन थींदो? हीरो कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। अब हाणे इत रखेसि। हाणे शहज़ादो आयो उन तलाउ ते। शहज़ादे ॾिठो त बिल्कुलु हीरो, ऐं इहो हीरो हाणे दुनिया जो। हाणे ते बादशाह बि ॾिसे पियो, शहज़ादी बि ॾिसे पई। कई माण्हू राजबाग साईं शहज़ादो आयो, अची उन पाणी में लथो। पाणी में लहण साईं जीअं उन हीरे उन मोती खे हथु विधई त उहो ग़ाइबु थी वियो। वरी शहज़ादो आयो, थोरो ॿाहिरि निकितो त हीरो ज़ाहिर थी पियो। सभु ॾिसी हैरान थी विया त उन महिल शहज़ादे छा कयो जो खणी मथे आसमान न ॾिठो। छा ॾिसे त पासे में हिकिड़ो वणु हुजे। ॾिसे त उन वण ते हिकिड़ो आखेरो हुजे। उन टारी में उहो हीरो उते लॻो पियो हुजे। हाणे उन सिज जी रोशनी ते उन हीरे जो अक्स उन पाणी ते किरे पियो, तॾहिं हीरो चमके पियो। हाणे जे हथु विझे त उहो अक्स वञे हलियो त हीरो ग़ाइबु थियो वञे। वरी हथु परे करे त उहो हीरो उते ज़ाहिर थियो पवे। अब हाणे बादशाह ऐं शहज़ादी इन्हनि खे का ख़बर न हुजे। शहज़ादो आयो, सिधो आयो उन वण पासे में हुजे वॾो, उन वण ते चढ़ी वियो। चढ़ी उन टारी में वञी उहो हीरो खईं। हीरो खणी सिधो आयो बादशाह वटि। बादशाह चवणु लॻो बादशाह सलाम, हीउ तव्हांजो हीरो जेको तव्हां चयो पिए। चई वञा वाह जो कमु थी वियो। चई इहो कमु कीअं कई? चई बसि कीअं बि कयमि, हीरो ई वठि। चई हीरो त मथे हो। चई हाओ। चई हाणे हुकम कर, तोखे छा खपे? चई हाणे तव्हां महल हलो, पोइ आउं तव्हां खां घुरंदसि। चई चलो ठीकु आहे, हीरो तो माना आणे ॾिनो मुंहिंजी धीअ जी फरमाइश ऐं हुनजो माना ख़ासि माना इहो शौक़ु हो त इहो हीरो मूंखे खपे। तो हाणे भले तूं अचु महल में, पोइ जेको कुझु घुरंदे तो तोखे बिल्कुलु मिलंदो। चई ठीकु आहे। बादशाह
उहो हीरो खणी वञी पंहिंजी धीउ शहज़ादी खे ॾिनो। शहज़ादी ख़ुशि थी वई। हाणे शहज़ादी खे उहो शहज़ादो पसंदि अची वियो हुयो। हाणे उहा शहज़ादी बादशाह ऐं सिपाही नौकर सभु निकिरी विया महल ॾांहुं। थोरी देरि खां पोइ उहो शहज़ादो बि हलंदे फिरंदे अची महल में पुॻो। हाणे हिते उहो बादशाह पुछा करणु लॻो उन शहज़ादे खां। हाणे बादशाह खे त ख़बर न हुजे त कोई शहज़ादो हुजे। पुछा करणु लॻो त ॾे ख़बर इहो कमु तो आख़िर कीअं कयो, तोखे कीअं ख़बर पई? चयो बादशाह सलाम, तोखे आउं पोइ थो ॿुधायां, पर हाणे तूं मूंसां हिकिड़ो वाइदो कर ऐं पोइ उहो कमु मुंहिंजो करीं। त आउं चयो त जेको शइ घुरंदे सो तोखे आउं ॾींदुसि। चई हाओ। चई हाणे हुकम कर। चई हाणे मसइलो इहो आहे जो जेके बि कुराड़ा तूं मारींदो न। चई हाओ। चई उन कुराड़नि खे उन पोड़नि खे मारणो कोन्हे, परेशान पोड़ा परेशान थियो वञनि, कुराड़ा परेशान थी विया तूं सभिनि खे माना मारे छॾियो। ऐं इहो तूं तमामु ग़लति थो करीं, कुराड़नि पोड़नि खे न मार, अॼु खां ॿीहर न मारींदे। बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे, हाणे तो मूंखां अहिड़ी शइ घुरी आहे, अॼु खां ॿीहर उहो कुराड़ा ऐं पोड़ा कोन मारींदा। चई चलो ठीकु आहे। चई हाणे ॿुधा तो इहो कमु कीअं कयो। चई बादशाह सलामत, हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे चवां थो। दरअसल हिकिड़ो कुराड़ो मूं लिकाए छॾियो, सो मूं वटि मौजूदु आहे, सो फिलहाणे हंधि मौजूदु आहे। आऊं कंहिं मुल्क जो शहज़ादो आहियां। जी तूं शहज़ादो आहीं? चई आऊं शहज़ादो आहियां, आम सादा कपिड़ा पहिरे हिते आयो आहियां। तुंहिंजी बादशाही में जा कई कुराड़ा कई पोड़ा तो मारे छॾिया ऐं कई आया आहिनि मुंहिंजी बादशाही में। सो उन्हनि खां मूं हाल अहिवाल वरिता, हुननि मूंखे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। पोइ इन हिसाब सां आउं निकितसि, हिकिड़ो कुराड़े जो घर मूंखे मिली वियो तव्हांजी बादशाही में, सो उनखे मूं लिकाए छॾियो। ऐं हीअ अकुल ऐं हीउ दिमाग़ वारो कमु उन कुराड़े जो हो। जी कुराड़े जो? जी इहो वरी कीअं? जी कीअं वरी कीअं? जी हाणे तव्हां वियो, तव्हांखे कंहिंखे ख़बर कोन पई, कई माण्हू ही हू आया, यंग छोकिरा ही हू, कंहिंखे बि हीरे जे बारे में ख़बर न पई। जी इहो अकुल मूंखे उन कुराड़े उन पोड़े ॾिनो। जी उन मूंखे चयो तूं वञी, इहो हीरो जेको आहे सो पाणी ते तरे कोन थो, हीरो पाणी ते तरंदो कोन। जी इहो हीरो मोती तूं ॾिसजां, पासे में को वण वग़ैरह हूंदो, उन वण जी टारी में हूंदो, जा आखेरो हूंदो पखियुनि जो उते हूंदो। हाणे को पखी आयो हूंदो हीरो किथां खणी ऐं उन आखेरे में रखियो हूंदो, या उन टारी में उते अची अटकी पियो हूंदो, तंहिंजे करे उनजो अक्स अचे पियो पाणी ते। सो इहो अकुल उन कुराड़े जो, उन काके जो, जंहिं मूंखे ॾिनो, तॾहिं मूं तव्हां सां इहा शर्त लॻाई ऐं इहो सॼो दिमाग़ु उन कुराड़े जो आहे। हाणे तॾहिं त बादशाह तोखे चवां पियो, तूं सभु कुराड़ा पोड़ा मारी पियो, भणिया पुराणा पोड़ा माण्हू ऐं कुराड़ा माण्हू वॾा दिमाग़ वारा अथई, अकुल वारा अथई, जंहिंखे तूं ख़तमु पियो करीं। ऐं अॼु जा नसुली जेके यंग छोकिरा नौजवान, जंहिंखे कंहिं शइ जी ख़बर ई कोन्हे, ॼाण ई कोन्हे, उहे तूं रखी पियो। ऐं जंहिंखे अकुल ऐं इल्मु आहे, जेके दाना आहिनि, तूं उन्हनि खे मारे वियो, छॾी उन्हनि खे ख़तमु पियो करीं। घटि में घटि तुंहिंजी बादशाही में को अहिड़ो हुजे जो घटि में घटि माण्हू कंहिंखां ॼाण का ख़बर चार, को हेॾां को होॾां, छो त हुननि ज़िंदगी टाइम कटियो आहे, उन्हनि खे वॾी ॼाण वॾो इल्मु हूंदो। तॾहिं तोखे चवां पियो, अॼु खां ॿीहर पोड़ा कुराड़ा न मारजां। बादशाह इहा ॻाल्हि ॿुधी चवणु लॻो त भणिया वाह जो कमु थी वियो, तूं शहज़ादो थी हिते आएं, वाह जो अकुल मूंखे ॾिनी ऐं भली ॻाल्हि ॿुधाई, ऐं जेको किसो बि करे ॿुधाई सो भणिया वाह जो कमु आहे। मूं खामखा भणिया कई कुराड़ा पोड़ा ॾेणे न वठणे मूं माराए छॾिया, तमामु ग़लति मां ग़लति कमु थी वियो। सो हाणे आउं पछतायां पियो, अॼु खां ॿीहर हाणे इहो कमु न थींदो। भणिया पोड़नि ऐं कुराड़नि खे त वॾो अकुल आहे। सो शहज़ादो चवणु लॻो त बादशाह सलामत, बिल्कुलु ईअं आहे। त हिते शहज़ादी बि इहे ॻाल्हियूं ॿुधियूं। शहज़ादे मज़ा माना जेको मुतासिर थी, सो ॾाढी माना ख़ुशि थी, चवणु लॻी त शादी वञी शहज़ादे सां कंदसि। शहज़ादी दौड़ंदी आहे, जे पंहिंजे पीउ बादशाह चवणु लॻी त बादशाह सलामत, माना पंहिंजे पीउ खे चवणु लॻी त बाबा शादी वञी शहज़ादे सां कंदसि, हाणे शहज़ादे जी बि का शादी न हुजे। त हिते उहो शहज़ादो चवणु लॻो त बिल्कुलु मूंखे कोई एतिराज़ु कोन्हे, मुंहिंजी शादी कोन्हे, ऐं शादी करण जे लाइ तयारु आहियां, मूंखे तव्हां वारी धीउ बि पसंदि आहे, पर हाणे बदरिया शर्त इहो आहे जो कॾहिं बि कंहिं कुराड़नि खे पोड़नि खे न मारजां। बादशाह चवणु लॻो त मुंहिंजो तोसां वाइदो आहे, हाणे कॾहिं बि अहिड़ो ग़लति ऐं ग़लती वारो कमु न कंदो। त भणिया पोड़नि ऐं कुराड़नि खे मूं खामखा पे मारियो, हिकु त गुनाह वारो कमु ऐं ॿियो अकुल वारा माण्हू मूं मुंहिंजी बादशाही में ख़तमु पे कया। सो बाबा बादशाह सुधरी हलियो। तो पोड़ा जेके वीचारा हुआ से वरी वापसी उतां आया, अची पंहिंजे बचनि सां गॾु, पंहिंजे पुटनि सां गॾु, पंहिंजी घरवारियुनि सां गॾु, पंहिंजे औलादनि सां गॾु अची हसी ख़ुशी सां उते रहणु लॻा। ऐं शहज़ादे जी बि शादी उन शहज़ादीअ सां थी वई। बादशाह खे ठीकु ठाक अकुल अची वियो, पोइ इहो ग़लती वारो कमु कॾहिं बि न कयईं। सो हसी ख़ुशी सां शहज़ादो बि पंहिंजी बादशाही हलाइणु लॻो उन शहज़ादी सां गॾु, ऐं बादशाह बि सुठे नमूने सां हयाती जा ॾींहं गुज़ारणु लॻो ऐं बादशाही हलाइणु लॻो। ऐं नी परेशान पोड़ा जेके आहे से उन्हनि जूं परेशानियूं ख़तमु, जंहिंखे मौत जो ख़तरो से बि वीचारा बची विया।
ऐं पंहिंजी ॾींहं जेके हयाती या बक़ाया से बि सुठे नमूने सां कटण लॻा गुज़ारण लॻा। तो दोस्तों हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुगी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु में। चैनल खे सब्सक्राइब वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। हिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।